तेल महंगो करण सां छा थींदो? कुछ कोन रहंदो गरीब आवाम अञा पीड़ भी ॿियो कुछ कोन असां लाइ वरंदो आहे। सदाईं असां ई पीड़जाऊं ऐं असां ई पीड़जंदासीं, ॿियो केर बि कोन पीड़जंदो। बराए महिरबानी बाबा इहो तेल महांगो न कयो ऐं पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे मुस्लमाननि खे तकलीफ़ न ॾियो। ऐं कंहिं ॿिए जेको मुल्क असांजो कंहिं तकलीफ़ में आहे उनजे पाण अञा हामी थियो, पाण अञा वरी रहंदो पंहिंजे घर वारनि खे बि तकलीफ़ था ॾियो। शाबाश अथव, सलाम अथव बाबा। ॻाल्हि त पेट्रोल महांगो थी आहे, बिल्कुलु असां परेशान आहियूं। यकीन कयो त असां हींअर अफ़्तारी लाइ या असां रमज़ान जो सामान वठूं या असां पेट्रोल भरायूं। हाणे असां सिक्योरिटी गार्ड जी हिकिड़ी ड्यूटी आहे। हाणे सिक्योरिटी गार्ड जी ड्यूटीअ में असांजा 25,000 तनख़्वाह आहे। हाणे उन में असां 300 साढा 300 जो पेट्रोल भरायूं त पोइ असांखे छा बचंदो, छा थी पंहिंजे बचनि खे खाराईंदासीं? हीउ सॼो जेको आहे दारोमदार जंग जो जंग बंग ख़तमु थी चुकियूं आहिनि। इहे जेके बि सदा इहे फुरण था चाहिनि आवाम खे, ॿियो कुझु बि कोन्हे। आवाम खे फुरण, आवाम परेशान लॻी पई आहे। भई मुंहिंजा हर शइ भाउ भरी पिया, हर शइ महांगी लॻी पई आहे। 330 रुपया पेट्रोल लॻो पियो आहे। हाणे ग़रीब माण्हू 50 जो पेट्रोल भराए अधु में बीहो वञनि, पर हुन में कहिड़ो क़सूरु आहे ग़रीब माण्हुनि जो? हुन खां पोइ ग़रीब माण्हू वञी ज़हर खाई मरी वञे, छा कुझु छा करे? हाणे अॻे ई महांगाई त हुई, पर हाणे अञा महांगाई कई त ग़रीब माण्हू गुज़र सफ़र कीअं कंदो? असांजो गुज़ारिश आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे, महिरबानी करे पेट्रोल खे कंट्रोल करे, न त असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं जी। इहो सभिनी मिनिस्टरनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पेट्रोल ते कंट्रोल कयो। महांगाई अॻे ई घणी आहे, रमज़ान शरीफ़ लॻो पियो आहे, रोज़ा आहिनि। जंग जो बहानो करे जेको आहे सो हिननि जेका ग़रीब माण्हुनि ते जेका पेट्रोल महांगो करे जेको हिननि तूफ़ान आंदो आहे, सो इंतिहाई हिन ते अफ़सोस ई करे सघिजे थो हिन गवर्नमेंट ते, हिननि चूंडियल नुमाइंदनि ते, त जेके अवाम जे हेतिरी महांगाई जेका तूफ़ान आंदो आहे, जेको अवाम परेशानी में गुज़ारे थो, पर हिननि खे को बि हिन ते जेको सो अहसासु कोन्हे। ज़ुल्म आहे वॾो, जंग ॿियनि मुल्कनि में आहे ऐं ज़ुल्म पाकिस्तान में आहे। हालांकि जंग ॿियनि मुल्कनि में आहे, उते तेल सस्तो आहे। पाकिस्तान में इहे हथरादू ज़ुल्म कयो आहे। तव्हां हिकु त भलारो महीनो आहे, हुन खां पोइ हिन भलारे महीने में हेॾो ज़ुल्म, 350 रुपया लीटर लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू हाणे तेल भराए या घर जो ख़र्चु करे रमज़ान